नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। जुंग शाही मां रिपोर्ट कर रहियो आहे हुज़ूर अहमद ब्रोही। ठटे ज़िले जे नामियारो सिंधी स्टेज ड्रामनि जो सीनियर अदाकार, राइटर ऐं स्टेज डिज़ाइनर मोहतरम अब्दुलसत्तार ब्रोही, जंहिं सॼी सिंध में पंहिंजी ज़िंदगी जी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मशहूर सिंधी स्टेज ड्रामनि सिकी लधो, ज़ोरावर, ॾिनो पुट छुटे जो ऐं ॿियनि केतिरनि ई मुख़्तलिफ़ सिंधी स्टेज ड्रामनि में पंहिंजे फ़न ऐं फ़नकारी जा जलवा ॾेखारिया। पर हुकूमत सिंध जी बेध्यानी सबबि कराची जी ख़ानगी अस्पताल PNS शिफ़ा में सीने जी बीमारी सां तवील जंग विढ़ंदे आख़िर नेठि हाराए वञी मालिक हक़ीक़ी सां मिलियो। संदसि मड़ ॻोठ पहुचण ते घर में कोहराम अची वियो। तदफ़ीन जूं आख़िरी रस्मूं संदसि अबाणे ॻोठ सब्ज़ अली ख़ान ब्रोही जुंग शाही में अॼु शाम अदा कयूं वेंदियूं। होॾां जुंग शाही में संदसि वफ़ात ते सोग जो माहौल छाइलु आहे।